जी नाज़रीन, हाणे रुख कंदासीं क़ंधकोट जो, जिते आल पार्टीज़ मूवमेंट पारां घंटाघर चौक ते एहतजाजी क़ाइम कई वई आहे। ज़िले कश्मीर एट क़ंधकोट में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि में हलंदड़ खूनी क़बीलाई झेड़नि जे ख़ात्मे ऐं उन्हनि खे जड़ खां ख़तमु करण लाइ आल पार्टीज़ मूवमेंट पारां अॼु ॿिए ॾींहं बि क़ंधकोट जी दिलि घंटाघर वटि एहतजाजी क़ाइम कई वई आहे। क़ाइम में सियासी, समाजी, कॉम्पर्स, मज़हबी अॻुवान समेत सान्या वदन पिणु वॾी तइदाद में शिरकत कई आहे। इन मौक़े ते अॻुवाननि सीनियर वकील अब्दुल गनी बिजाणी, ज़ुरियत सागर बिजाणी, शेरमून सुराणी, सीनियर सहाफ़ी बकामुन बगवार, फाइक अली जखराणी, अकरम खान बाजकाणी, सजाद बिरोही, अब्दुल हफ़ीज़ बिजाणी, आगा अब्दुल फताह पठान ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले कश्मीर क़ंधकोट समेत सिंध अंदरि हथु वठी क़बीलाई झेड़ा कराए सिंध जे जोधनि, मासूम ॿारनि, औरतुनि जो बेगुनाह रतु वहायो पियो वञे, जेको अमल इंतिहाई किरियल ऐं मज़म्मत जोॻो अमल आहे। इलाइक़े जे सरदारनि जी मुजुर्माना ख़ामोशी बि झेड़नि खे हथी ॾेई रही आहे। हुननि चयो त झेड़नि सबबु इलाइक़े जो अमुन, तालीम, ज़राअत तबाह थी रही आहे। जेकॾहिं बिरादरनि जा चङा मुड़ुस सचाई कनि त ही खूनी झेड़ा हिकु ॾींहुं अंदरि ख़तमु थी सघनि था। ॿिए तरफ़ क़तल में मुलविज़ माण्हुनि खे पुलिस गिरफ़्त में आणे कानून जे कटेड़े में आणे त शायदि ही अॻिते वधी वण न थी सघनि। असांजी तहरीक जो मुतालबो हिकिड़ो ई आहे त जल्द खां जल्द क़बीलाई झेड़ा ख़तमु कराया वञनि। ॿी सूरत में तहरीक खे वधीक फ़ाल करे जारी रखियो वेंदो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JDN वेब न्यूज़।